अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आओ या मुदस्सिर अब्बास। तफसीली खबरों का पहिरीं एक नज़र हेडलाइंस ते। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त भारत पाकिस्तान के नए हासिल थियल हथियारनि सां ड्रेजारे ऐं धमकाए नथो सघे। भारत जो रवैयो सदाईं गैर ज़िम्मेवारानो आहे। भारत खिते जे अमन के हिकु भेरो ॿीहर शदीद खतरे में विझी छॾियो आहे। पाकिस्तान अमन जो ख्वाहिशमंद आहे, पर जेकॾहिं असां ते जंग मड़ी वई त सिर जो जवाब पत्थर सां ॾींदासीं। सॼे मुल्क में बचाव वारो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। 6 सितंबर 1995 ते क़ौम जे जानिसार सपूतनि जुरत ऐं लासवाल क़ुर्बानी जी तारीख़ रक़म कई। जनरल हेड क्वार्टर्स रावलपिंडी में यौम दिफ़ा जी मुख्य तक़रीब। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। पाक फौज जी दस्ती तरफ़ां शहीदनि खे सलामी पेश। नेवल हेड क्वार्टर्स इस्लामाबाद में भी तकरीर। पाक बरिया जे सरबराह एडमिरल जफर महमूद शहीदनि जी यादगार ते फातिह पढ़ी। यौम दिफ़ा के मौके ते मुल्क के मुख्तलिफ शहरन में तकरीबूं। कराची में मिर्ज़ा कायदे ते गार्ड्स की तब्दीली की पुरवकार तकरीब। पाक फिज़ाया जी कैडेट्स जिम्मेवारी संभाले वरतियों। लाहौर में मिर्ज़ा इकबाल ते भी गार्ड्स की तब्दीली वाली तकरीब मुनक़िद। सिंध हुकूमत तरफा कराची का सिवाय समूरन ज़िलन में डीसीज़ के एडमिनिस्ट्रेटर मुक़र्रर करण जो फैसलो। कराची में मकानी दारन वाले सेक्रेटरी इफ्तिखार शालवानी के एडमिनिस्ट्रेटर मुक़र्रर करण की मंजूरी। हैदराबाद म्यूनिसिपल कारपोरेशन लाइ अनीस दस्ती एडमिनिस्ट्रेटर मुक़र्रर। सखर म्यूनिसिपल कारपोरेशन लाइ नसीर अहमद मेमन ऐं वली मोहम्मद लाड़कानो लाइ एडमिनिस्ट्रेटर मुक़र्रर। समूरन यूनियन कमेटियुनि ऐं यूसीज़ में मुख्तियारकारनि खे एडमिनिस्ट्रेटर मुक़र्रर करण लाइ लिस्टूं तैयार। टीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कराची के बरसात मुतासिर इलाइक़नि नाज़िमाबाद, सरजानी टाउन ऐं यूसुफ ॻोठ जो दौरो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपी हुकूमत पहिरीं दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो, हाणे शहरनि जी तरक़ी लाइ कमु कयो वेंदो। 1 साल खां पोइ घणी बरसात थी, जंहिं सबबि शहर मुतासिर थिया। संदन कोशिश आहे त नालनि जी सफ़ाई ईमानदारी सां थिए ऐं हिकु घर बि मुतासिर न थिए। सदर आरिफ अलवी चयो आहे त अॼोके ॾींहुं पाक फौज जे महारत, जज़्बे ऐं तयारी दुश्मननि जा इरादा मिट्टी में मिलाए छॾिया। दुश्मन पाकिस्तान खिलाफ जारहानो अज़म रखे तो। दुश्मन खिते जे अमन लाइ तमामु वॾो ख़तरो आहे। हर क़िस्म जी जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म इमरान खान तरफ़ां यौम दिफ़ा ते शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम पेश। इमरान खान चयो आहे त भारत कंट्रोल लाइन ते बि जारियत ॾेखारे रहियो आहे। हर सूरताल खे मुंहुं ॾियण लाइ पूरी तरह तयार आहियूं। सरदार अली गौर मर बिरादरी जो कथ कोठाए सरदारी बग ॿधी छॾी। अली गौर मर रात पेट में चङनि मुड़सनि खां हिमायत वठी मर बिरादरी जी सरदारी पग ॿधण में कामयाब। सरदार अली गौर मर चयो आहे त मोहम्मद बख्श मर खे पग ॿधाई हुई, पर उहो अहम ज़िम्मेवारी निभाए न सघियो। बिरादरी मुते इतमाद जो इज़हार कंदे पग ॿधाई आहे। खानगढ़ ऐं खानपुर मर शहर जा मुख़्तलिफ़ रस्ता अञा ताईं सील। शिकतान जे ख़दशे सां पुलिस जी वॾी नफ़री खानगढ़ ईंदड़ मुख़्तलिफ़ रस्तनि ते बीठल। कंबर जे ॻोठ मसूद भुट्टो में भित ॾियारण वारे मामले तां सैयद बिरादरी में जहिड़ो। गोलियूं लॻण सबबि सैयद इमदाद अली शाह क़त्ल। मिट्टी में भिकव रोड ते जवाबदार कुहाड़ियूं हणी नौजवान दो भील खे क़त्ल करे छॾियो।